सिंध टीवी नेटवर्क ऐं रांदियुनि वारी वज़ारत शेर सिंध मलाखड़नि जो ऐलान करे क़ौमी रांदि बाबति नओं उत्साह पैदा करे छॾियो आहे। सिंध जी कुंड कुड़िछ में शेर सिंध मलाखड़नि जी तयारीअ जे सिलसिले में मुक़ाबलनि जो सिलसिलो तेज़ थी वियो आहे। शेर सिंध मुक़ाबलनि जे सिलसिले में उबावड़े में सिंध टीवी नेटवर्क पारां मलाखड़ो करायो वियो। मलाखड़े में तलके उबावड़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ पहिरें जोड़ जे शब्बीर चाचड़, मुर्तज़ा महर, नवीद रखण, लाला हाशिम, खुर्शीद सरकी ऐं सलाम जतोई हिस्सो वरितो। ॿिए जोड़ में खान ऐवान, जमशीद अवान, जमील कोश ऐं असलम जतोई मैदान में लथा, जिन खे सिंध टीवी नेटवर्क पारां अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। मुक़ाबलनि में शबीर चाचड़ ऐं जमशीद अवान मल्ह विढ़ी कामयाबी हासिल कई। उन मौक़े ते पहलवाननि तोड़े शौक़ीननि जो चवणु हो त सिंध टीवी नेटवर्क सिंध जे माण्हुनि में हिकु नओं जज़्बो पैदा करे छॾियो आहे। जेका असांजी सक़ाफ़ती रांदि आहे 100 साल अचे थी पुराणी, जंहिंखे इहे कामयाबु करनि था, इन्हनि जा असां वधि को वधि शुक्रिया अदा कयूं था जो असांखे इन मंज़िल ताईं पहुचायो आहे। अचनि था चैनल वारा, सिंध टीवी वारा, सिंध टीवी ज़िंदाबाद। उन्हनि चयो त हू 27 जनवरी ते थींदड़ डिवीज़न वारे मुक़ाबले में भरपूर शिरकत कंदा। मल पहलवाननि जो चवणु आहे त हू शेर सिंध मुक़ाबलनि में भरपूर नमूने हिस्सो वठी क़ौमी रांदि सां पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदा। अब्दुल रसूल मलिक, सिंध टीवी न्यूज़, उबावड़ो।